Welcome to Time News Studios. You are watching 3 p.m. Bulletin. इलेक्शन कमीशन NA 249 ते वोट्स जी ॿीहर ॻणप वारी नवाज़ लीग जी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती। वोटिंग जी ॿीहर ॻणप 6 मई ते कराई वेंदी। इलेक्शन कमीशन तरफ़ां समूरनि धुरियुनि खे 6 मई ते RO ऑफिस पहुचण जो हुकुम। इलेक्शन कमीशन नवाज़ लीग अॻवान मिफ्ताह इस्माइल जी दरख़्वास्त ते महफ़ूज़ कयल मुख़्तसर फ़ैसिलो जारी करे छॾियो। तफ़सीली फ़ैसिलो बाद में जारी कयो वेंदो। इलेक्शन कमीशन चयो आहे त 6 मई ते सुबुह जो 9 वॻे वोट्स जी ॿीहर ॻणप शुरू कई वेंदी। पीपल्स पार्टी वोट्स जी ॿीहर ॻणप में बि कामयाबी लाइ पुरउमीद। पीपल्स पार्टी उम्मीदवार कादिर ख़ान मंदोखेल इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले बाद चयो आहे त पक अथऊं त ॿीहर वोटिंग में बि पीपल्स पार्टी कामयाब थींदी। ज़िलत नवाज़ लीग जो मुक़दर बणिजी चुकी आहे। नवाज़ लीग जी मरकज़ी तर्जुमान मरियम औरंगज़ेब इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले जी आजियां कंदे चयो आहे त नवाज़ लीग जे दलीलनि खे सही करार ॾेई ॿीहर वोटिंग जो फ़ैसिलो ॾिनो वियो आहे। इंशाअल्लाह 6 मई ते नवाज़ लीग कामयाब थी वेंदी। सिंध में पाणीअ जी संगीन खोट बावजूद पंजाब इजाज़त वठण बिना तौसा पंजनत कैनाल खोले छॾियो। कैनाल में पाणीअ जो छोड़ जारी। इरसा में सिंध जे मेंबर पंजाब जी ॾाढ मुर्सीअ ख़िलाफ़ अथॉरिटी जे चेयरमैन खे ख़त लिखी छॾियो। पंजाब तरफ़ां TP कैनाल खे खोलण ख़िलाफ़ एहतिजाज रिकॉर्ड। इरसा में सिंध जे मेंबर्स ज़ाहिद जुने जो चयो आहे त सिंध अंदरि पाणीअ जी खोट पहिरीं लॻायल काथे खां बि वधी वई आहे। पंजाब कैनाल खोलण बदिरां खोट में बि हिसेदार थी। इरसा चेयरमैन खां TP लिंक कैनाल जल्द बंदि कराइण जो मुतालबो। गुडू बैराज वटि पाणीअ जी खोट 100 सैकड़ो थी वई। सखर बैराज वटि पाणीअ जी खोट 70 सैकड़ो ऐं कोटली बैराज वटि खोट 42 सैकड़ो थी वई। वफ़ाक़ी काबीना ईद ते क़ैदियुनि जी सज़ा में 90 ॾींहं घटाई जी मंज़ूरी ॾेई छॾी। संगीन ॾोहनि में मुलविस क़ैदियुनि जी सज़ा न घटाई वेंदी। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जे इजलास दौरान SOPs जे अमल लाइ सिविल इंतिज़ामिया सां गॾु पाक फ़ौज मुक़ररु करण जी मंज़ूरी। KPT जे बोर्ड ऑफ ट्रस्टीज़ जी नए सिर जोड़जक ऐं हेवी इंडस्ट्रीज़ टेक्सला में मेंबर प्रोडक्शन मुक़ररु करण जी बि मंज़ूरी ॾिनी वई। वफ़ाक़ी काबीना नेशनल बैंक जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स जी मुक़ररी जी बि मंज़ूरी ॾेई छॾी। समूरनि मुस्लमान रियासतुनि खे गॾिजी इस्लामोफोबिया ख़िलाफ़ कमु करणो पवंदो। OIC खां सवाइ ॿियो को बि फोरम हिन मामले ते असराइतो किरदारु अदा नथो करे सघे। OIC मुल्कनि जे सफ़ीरनि खे ख़िताब दौरान वज़ीर आज़म चयो आहे त दुनिया अंदरि इस्लामोफोबिया में वाध थी रही आहे। असां ओलह ऐं मुस्लमान मुल्कनि विच में पैदा थियल ख़ला ख़तमु करणु घुरूं था। ओलह जे मुल्कनि खे ॿुधाइणु घुरूं था त रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजे दिलनि में रहे थो। उन ख़िलाफ़ का बि ॻाल्हि बर्दाश्त न कंदासीं। ओलह जी दुनिया खे बेहुरमतीअ जो जवाबु ॾियणो पवंदो। इस्लामोफोबिया सां बैनुल मज़ाहिब नफ़रत खे हथी मिली रही आहे। दहशतगर्दी ऐं इंतिहा पसंदीअ जो को बि मज़हब नाहे। मुल्क को आइन के मुताबिक चलाए, इलेक्शन चोरी करना छोड़ दे, कोई इसलाह की जरूरत नहीं है। इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन किसी चीज का हल नहीं है, मजीद इबहम पैदा करेगा। और वो इलेक्ट्रॉनिक निज़ाम बनाना भी इलेक्शन कमीशन का इख्तियार है, हुकूमत के सर्कस के खिलाड़ियों का इख्तियार नहीं है। फौज का लफ्ज जो मिर्जा साहब ने लिखा वो सही नहीं लिखा, रेंजर्स का लफ्ज लिखना चाहिए था। ये कहा गया कि वहाँ पर पुलिस फरीक बन चुकी है और हमें खदशा ये है कि इलेक्शन कमीशन की इमारत के अंदर दाखिल होकर वो वोटों में रद्द-बदल करे। ये मामला फौज का नहीं है, ये मामला मुल्क के निज़ाम का है और मुल्क के आइन का है। नवाज़ लीग NA 249 जी नंढी चूंड में सिंध पुलिस खे धुर करार ॾेई छॾियो। पुलिस ते इलेक्शन कमीशन जे ऑफिस अंदरि दाख़िल थी वोट्स में फेरफार करण जो शक ज़ाहिर। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी चयो आहे त मिफ्ताह इस्माइल खे पंहिंजी दरख़्वास्त में फ़ौज बदिरां रेंजर्स जो लफ़्ज़ इस्तेमालु करणु घुरिजे हा। हीउ मामिलो फ़ौज जो न पर निज़ाम ऐं आइन जो आहे।
दरख़्वास्त में इलेक्शन कमीशन सिंध जी सिक्योरिटी वधाइण जो मुतालबो कयो वियो। मुल्क खे आइन मूजिबि हलायो वञे ऐं वोट चोरी बंदि थिए त चूंड सुधारण जी ज़रूरत न आहे। गुज़िरियल चूंडुनि में RTS सिस्टम ज़रिए वोट्स चोरी कया विया। इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन मसइले जो हल न आहे, इन सां शक शुबा वधी वेंदा। इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन लॻाइण हुकूमती सर्किस जे खिलाड़ियुनि जो न, पर इलेक्शन कमीशन जो इख्तियार आहे। चूंड सुधारण जी ज़िम्मेवारी इलेक्शन कमीशन खे ॾियण वारी तजवीज़ ॿाराणी आहे। ईअं त नैब ऐं FIA जे कानून में सुधारण जी ज़िम्मेवारी बि उन्हनि ई इदारनि खे ॾिनी वञे। वज़ीर आज़म जे ख़ुसूसी मुआविन शहज़ाद अकबर जी नवाज़ी अॻवान अहसन इक़बाल जी तजवीज़ खे ॿाराणो करार ॾेई छॾियो। शहज़ाद अकबर चयो आहे त अफ़सोस आहे जो ॾहाकनि खां पार्लियामेंट में हुजण बावजूदि इहे माण्हू बुनियादी कम सम्झण खां क़ासिर आहिनि। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त शहज़ाद अकबर जी तजवीज़ ॾाहप वारी आहे। शहबाज़ शरीफ़ ऐं बिलावल भुट्टो जी राय मूजिबि चूंड सुधारण में पार्लियामेंट जो को बि किरदारु न आहे। चूंड सुधारा इलेक्शन कमीशन खे करणा आहिनि त नैब कानून में सुधारण वारो कमु नैब खे करणु ॾिनो वञे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी महांगाई जी शरह में वाध ते हुकूमत मथां छिती तनक़ीद कई आहे। जारी थियल बयान में बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त वज़ीर आज़म होश करे मुल्क अंदरि महांगाई जी माहवार शरह 11% खां वधी वई आहे। अलमियो आहे जो महांगाई घटिजण जो को बि इम्कान नाहे। हुकूमत जो हर ॾींहुं महांगाई जो नओं तूफ़ान आणे रहियो आहे। कणिक ऐं कमंद पोखण वारो मुल्क अटो ऐं खंडु घुराईंदो त मुल्क कीअं हलंदो। नैब ऑफिसर्स खे इदारो हलाइण ई नथो अचे। नैब ऑफिसर्स वॾा फ्रॉड करे रहिया आहिनि ऐं चेयरमैन ख़ामोश आहे। नैब चेयरमैन सुप्रीम कोर्ट जो अॻूणो जज आहे। इंक्वायरी बिना कंहिं सरकारी मुलाज़िम खे फारिग कीअं थो करे सघे। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस जा जवाबदारनि खां रिश्वत वठण ते फारिग थियल नैब ऑफिसर्स ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणीअ दौरान रिमार्क्स। नैब जे डेप्यूटी प्रोसिक्यूटर इमरान उल हक़ ते कावड़ जो इज़हार। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद रिमार्क्स ॾींदे चयो आहे त 3 साल गुज़रण बावजूदि नैब हिन केस में कुझु न कयो। ॼाणी वाणी घपलो हयो त जीअं केस ख़राबु थिए। नैब जो इदारो तमाशो बणाए रहियो आहे। नैब पंहिंजे तरफ़ां जांच मुकमल करण लाइ सुप्रीम कोर्ट मां केस वापसि वठी छॾियो। मुल्क में फ़ौज जी मुक़ररीअ सां SOPs अमल में बहितरी अची वई। SOPs ते सभ खां घटि अमल सिंध सूबे में 45% थियो। वफ़ाक़ सभ खां वधीक SOPs ते अमल करायो। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर चयो आहे त ईद ताईं SOPs ते अमल खे वधाइण जी ज़रूरत आहे। मुल्क में पहिरियों भेरो हिक ॾींहुं अंदरि 1.5 लख खां वधीक माण्हुनि कोरोना वैक्सीन लॻाए वरिती। 40 साल ऐं उन खां वधीक उमिरि जे माण्हुनि खे वैक्सीन लॻाई पई वञे। जिन माण्हुनि वैक्सीन न कराई आहे उहे पाण खे रजिस्टर कराइनि। हैदराबाद में कोरोना केसेस वधण ते वधीक 7 यूनियन काउंसिल्स में अॼु खां स्मार्ट लॉकडाउन लागू। लतीफ़ाबाद जी 3 सिटी तालके ऐं कासिमाबाद जी वधीक 2 UCs में स्मार्ट लॉकडाउन लॻायो वियो। दादन शाह कॉलोनी, गाड़ी खातो ऐं हैदर चौक वेंदड़ रस्ता कंडेदार तारूं रखी बंदि। सरफराज कॉलोनी, मेमन हाउसिंग सोसाइटी, अनवर विलाज, मारवी टाउन, नकाश विलाज, अलमदार चौक ऐं हैप्पी होम्स में शहरनि जी अचवञ बंदि। पुलिस एहलकार मुक़रर। पुलिस योम अली जे मौक़े ते मातमी जुलूसनि जे रूट्स खे सील करे छॾियो। सिंध में उॾीअ खां बचाव जा टुका लॻाइण में गफ़लत कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करण जो फ़ैसिलो। सूबाई वज़ीर अज़रा फज़ल पेचूहो चयो आहे त ॿारनि खे उॾीअ खां बचाव जा टुका लॻाइण में गफ़लत कंदड़नि खे शोकाज़ नोटिस जारी कया वञनि। अहिड़नि ऑफिसर्स ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। सूबे में ताज़ो ॼावल ॿारनि जी स्क्रीनिंग कराइण जो बि फ़ैसिलो कयो वियो आहे। स्क्रीनिंग सां ॿारनि में माज़ूरीअ बाबति अॻुवाट ॼाण मिली सघंदी। मुल्क 40 साल दहशतगर्दीअ जे वर चढ़ियल रहियो। दहशतगर्दीअ में बुनियादी ढांचो मुतासिर ऐं जानी नुक़सान थियो। 40 साल जंग विढ़ण बाद पंहिंजे पेरनि ते अॻिते वधण जो अज़म आहे।
सीपैक अथॉरिटीअ जे चेयरमैन आसिम सलीम बाजवा चयो आहे त मुल्क जी आला क़यादत सीपैक जा मनसूबा मुकमल करण लाइ पुरअज़म आहे। सीपैक जे पहिरें मरहले जा मनसूबा मुकमल थी विया। ग्वादर फ्री ज़ोन में 1000 एकड़नि ते इकनॉमिक सेक्टर ठहण वञी रहियो आहे। स्पेशल इकनॉमिक ज़ोन में केतिरनि ई माण्हुनि दिलचस्पी ज़ाहिर कई। मोटरवेज़ ठहण सां पेशावर ऐं कराची विच में सफ़र घटिजी वेंदो। ख़्वाहिश आहे त चीन सां नावद नेटवर्क ऐं वापार में इज़ाफ़ो थिए। चीन IT जे शोबे में बि पाकिस्तान सां गॾु कमु करणु घुरे थो। ज़रदारी हाउस जे इंचार्ज अमजद अख़लाक़ जी उबूरी ज़मानत में 27 मई ताईं वाध। इस्लामाबाद जी एहतिसाब अदालत जाली बैंक अकाउंट्स केस में जवाबदार अमजद अख़लाक़ जी ज़मानत जी दरख़्वास्त ते फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। अदालत नैब सूधो समूरनि धुरियुनि खां ईंदड़ ॿुधणी ते जवाब तलब करे वरितो। दरख़्वास्त ते ॿुधणी 27 मई ताईं मुलतवी। मीरपुर ख़ासि वासी 2 मुक़वी ज़मींदार 2 ॾींहं अॻु बाज़ियाब कराइण जो इंकिशाफ। कराची पुलिस मुक़ाबिलो ॼाणाए मुक़वियुनि खे बाज़ियाब ऐं 3 ॾोहारनि खे मारण जी दावा करे छॾी। पुलिस मूजिबि CPLC ऐं पुलिस ॻुझे इतलाह ते मंगोपी थाणे जी हद ॻोठ लारो में कार्रवाई कई त ॾोहारनि सां मुक़ाबिलो थियो। पुलिस मूजिबि फायरिंग जी ॾे वठ में 3 ॾोहारी नौकाब अली गोहर ऐं शफ़ीक मारिजी विया। सननि 2 साथी फ़रार थियण में कामयाब। पुलिस मूजिबि वाक़े वारे हंध तां मीरपुर ख़ासि वासी 2 मुग़विन ज़ुल्फ़कार वसान ऐं मोहसिन मरी खे बाज़ियाब करायो। स्टेट बैंक तरफ़ां ईद जे मौक़े ते अवाम जी सहूलियत लाइ अहम फ़ैसिलो। समूरे मुल्क में 8 मई ते बैंक्स खोलण जो ऐलान। स्टेट बैंक जी पधिराई में चयो वियो आहे त छंछरु 8 मई ते समूरा मालियाती इदारा ऐं बैंक्स सुबुह 9 खां मंझंदि 2 वॻे ताईं खुलियल रहंदियूं। 10 खां 15 मई ताईं ईद उल फितर जूं मोकलूं कयूं वेंदियूं। शिकारपुर जे डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज तरफ़ां शहर में मैनहोल न लॻाइण ते चीफ म्यूनिसिपल ऑफिसर मथां कावड़ जो इज़हार। DC खे मैनहोल लॻाइण वारे कम जी निगरानी करण जो हुकुम। अदालत SSP शिकारपुर खे हुकुम ॾिनो आहे त मैनहोल जा ढकण वठंदड़ काबाड़ीअ वारनि ते बि नज़र रखी वञे। ॿुधणी दौरान 6 सालनि जो नींगर अयान अली जलबाणी खुलियल गटर में किरी फोत थियण वारे मामले ते रिपोर्ट पेश। दादू में एडमिनिस्ट्रेटर ऐं म्यूनिसिपल मुलाज़िमनि विच में वर्दीअ जा बिल्स अदा न थियण ते पैदा थियल तकरार तेज़। म्यूनिसिपल मुलाज़िमनि ऑफिसिस जी तालाबंदी करे छॾी। सभई म्यूनिसिपल मुलाज़िमनि जो एडमिनिस्ट्रेटर ख़िलाफ़ मुज़ाहिरो। मुलाज़िमनि इल्ज़ाम हयो आहे त एडमिनिस्ट्रेटर मोहम्मद अली लुंड वर्दियुनि जा बिल्स अदा नथो करे ऐं रिश्वत वठी कमु कंदो आहे। ईद जे मौक़े ते बि बिल्स जी अदायगी न थियण सबबि मुलाज़िम परेशानियुनि जो शिकार थी विया आहिनि। मुलाज़िमनि सां तकरार वधी वञण बैदि एडमिनिस्ट्रेटर बि चार्ज छॾे ॾिनी। मोहम्मद अली लुंड इल्ज़ामनि खे रद्द कंदे चयो आहे त दादू जे म्यूनिसिपल खाते में करप्ट माफ़ियाज़ वेठियूं आहिनि। उहे ईमानदार ऑफिसर्स खे कमु करणु नथियूं ॾियनि। काज़ी अहमद भरसां ॻोठ मिसरी खोसो में बाहि सबबि 5 ॻोठाणनि जा घर सड़ी विया। घरनि में रखियल अनाज, हंध बिस्तरा ऐं ॿियो सामान सड़ी रख। 5 ॿकरियूं बि सड़ी मरी वियूं। इतला बावजूदि फायर ब्रिगेड गाॾियूं देरि सां पहुतियूं। बाहि मुतासिर कुटुंब खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल। निंदो भरसां ॻोठ मोले ॾिनो ख़ासकेली में ओचितो बाहि भड़की पई। 15 ॻोठाणनि जा घर अलह तलह सूधो सड़ी रख। बाहि मुतासिर ॻोठाणा खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल। ऐं माइक्रोसॉफ्ट जे बानी बिल गेट्स ऐं संदसि घरवारी मेलिंडा अलहदगी इख़्तियार करे वरिती। जोड़े तरफ़ां शादीअ जे 27 सालनि बाद धार थियण जो ऐलान। दुनिया जे मशहूरु जोड़े ट्विटर ज़रिए अलहदगीअ जो ऐलान करे छॾियो। बिल गेट्स ऐं मेलिंडा 1994 में शादी कई हुई। खेनि 3 ॿारनि जो औलाद पिणु आहे। बिल गेट्स ऐं मेलिंडा जो चवणु आहे त अलहदगीअ बावजूदि पंहिंजी तंज़ीम बिल एंड मेलिंडा फाउंडेशन लाइ गॾिजी कमु जारी रखंदा।
अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में अवां खे बनी कार चओ था। मां आहियां महताब अली। हेडलाइंस हवाले थियूं, तफ़सीली ख़बरुनि सां गॾु हाज़िर थियो था शॉर्ट ब्रेक।